अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां तव्हांजी दोस्त बिल्कुलु ठीकु आहियां। जी अॼु आउं तव्हां सां कुझु पंहिंजी लाइफ जा एक्सपीरियंस जेके मुंहिंजी लाइफ में थिया मां तव्हां सां शेयर करणु चाहियां पई। इन करे जो हींअर कुझु ॾींहं पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो त जेको हिकिड़ो हाजी हुयो जेको हज ते वञणु चाहे पियो ऐं उहो वञी न पियो सघे, मतिलबु उनखे वठी कोन पियो विया, उनजे करे जहाज़ वञी कोन पियो सघे पंहिंजे सऊदी जी तरफ़। ऐं पोइ जॾहिं हाजी खे हिननि जहाज़ में विहारियो आहे, उन खां पोइ पंहिंजो हुननि जो जहाज़ निकितो आहे। सो इन किसे ते मूंखे पंहिंजा कुझु वाक़िया यादि आया जेके असां सां थिया। ईअं इलाही साल पहिरीं जॾहिं मुंहिंजा बाबा हयात हुआ, असीं सऊदीया में हूंदा हुआसीं, त कुझु वाक़िया असां सां बि अहिड़ा पेश आया जेके मूं चयो त इहो ॾिसी मूंखे यादि आहे त मूं चयो न, मूंखे पंहिंजा एक्सपीरियंस जेके आहिनि, पंहिंजा जेके इहे मौज़ा आहिनि जेके ज़ाहिरी करे लाइफ में थियनि था, असांजे कोई इहो कोन्हे त मौज़ा त बि कंहिं दौर में थींदा हुआ, न हाणे बि थियनि था। ऐं असां सां थिया इन खे ॾिसी मूंखे यादि आहे त मूं चयो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। शायदि इहे ॾिसी करे ॿुधी करे जेको अॼुकल्ह जहिड़ो टाइम हले पियो, माण्हू हर टाइम डिप्रेशन में परेशानियुनि में ॾिसूं था, हू ख़ुशि आहे, आउं ख़ुशि छो कोन आहियां, हुनजी लाइफ केॾी सुठी आहे, हुनजी लाइफ में हर का शइ आहे, मूं वटि छो कोन्हे। त इन्हनि शयुनि खां बि शायदि कंहिंखे मुंहिंजी हिन ॻाल्हियुनि खां पोइ शायदि कंहिंजी लाइफ में को चेंज अचे त हुनजो सबबु मूंखे बि मिले। भलारा महीना हलनि पिया त मूं चयो तव्हां सां ज़रूरु पंहिंजी ॻाल्हि शेयर कयां। ऐं पोइ तव्हां मूंखे ॿुधाइजो की तव्हांजी लाइफ में अहिड़ो को एक्सपीरियंस थियो हुजे त तव्हां प्लीज़ मूंसां ज़रूरु शेयर कजो। त मां तव्हां सां पहिरीं वाक़ियो तव्हां सां शेयर कंदसि। इहा आहे 2002 में असीं सभु सऊदीया में हुआसीं, मुंहिंजे बाबा हुते जॉब कंदा हुआ, त असीं वियासीं पे उमिरे ते। उते बाबा सां गॾु असीं सभु निकितासीं। उन खां पहिरीं असां हिकिड़ो उमिरो कयो, काफ़िले सां गॾु कयो हो। ऐं उन खां पोइ असांजो इरादो हो त असीं सभु पंहिंजी कार में सभु बाय रोड वञूं। त सिर्फ़ु बाबा अकेलो जेको कार हलाईंदो हो, मुंहिंजा भाइर न हलाईंदा हुआ। त ख़ैर असीं उमिरे जे लाइ निकितासीं। असां अधे रस्ते ते बसि अलाह जी तरफ़ां थियो, रमज़ान हुयो बि, रमज़ान में उमिरो करणु वियासीं पिए। त बसि अलाह जी तरफ़ां इहो थियो त बाबा खे बिल्कुलु माइनर न अटैक थी पियो फालिज जो, ऐं उन्हनि जी अहिड़ी हालत थी वई जो पोइ गाॾी हलाए न सघिया, उन्हनि जी इलाही तबियत ख़राबु थी वई। पोइ उन में मुंहिंजे वॾे भाउ खे त गाॾी हलाइणु न ईंदी हुई, मुंहिंजे नंढे भाउ खे ईंदी हुई। त पोइ उन गाॾी संभाली, उन गाॾी हलाई, बाबा पुठियां वेठा ऐं आउं पोइ पंहिंजे भाउ सां गॾु अॻियां वेंदी हुअसि। त पोइ असीं रहंदासीं रियाज़ में, ऐं रियाज़ खां मके मदीना चङो फ़ासिले ते आहे, इलाही आहे, मूंखे यादि कोन्हे। 2002 जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थी, चङो अरसो थी वियो हिन ॻाल्हि खे। पर जेको मूंखे कुझु वाक़िया आहिनि जेके असां सां पेश आया त मुंहिंजो मां तव्हां सां शेयर ज़रूरु कयां। त नंढे भाउ मुंहिंजे गाॾी हलाई पई पियो, अंजान ज़रासीं फस्ट टाइम विया हुआसीं, कुझु ख़बर न ॿियो फस्ट टाइम हुन गाॾी उते हलाई। असां मतिलबु लेफ्ट राइट जो फ़र्क़ु हूंदो आहे पाकिस्तान में, ॿाहिरि कंट्रीज़ वग़ैरह में गाॾी हलाइण जो, हुन सिर्फ़ु पाकिस्तान में हलाई हुई। सो ख़ैर असां ॾुखे त वीचारे की थी, लेकिन पोइ भला जो नालो वठी असीं निकिरी पियासीं। असांखे पहिरीं त हिकिड़ो रस्तो आयो जेको असां गाॾियुनि खे फॉलो करे वियासीं पिया, जेकी गाॾी वञे पई उनखे फॉलो करिणो जो कुझु ख़बर हुई कोन कहिड़े पासे वञिणो आहे, छा करिणो आहे। सो ख़ैर गाॾियुनि खे फॉलो करे त असीं वियासीं पिए। हिकिड़े पॉइंट ते अची असांखे का गाॾी नज़र न आई। हाणे भाउ सोचे पियो नंढो त हाणे असीं कहिड़े पासे वञूं, छा कयूं, अलाह जो नालो वठी असीं हिकिड़े रस्ते ते निकिरी पियासीं। हाणे यकीन कयो उहो रस्तो कीअं हुयो, उहो ज़िगज़ैग ठहियल हो, हीअं पियो वञे, हीअं 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 बिल्कुलु ईअं हो, हेॾां वञूं होॾां वञूं, बसि हीअं पियो हलियो। ऐं साम्हूं खां बि गाॾियूं पियूं आयूं, ऐं राति जो टाइम, बिल्कुलु अंधेरो राति जो टाइम, जो हाईवे ते लाइट्स वग़ैरह न आहिनि हूंदियूं, राति जो टाइम हुयो। ऐं ख़ैर उहो रस्तो असां अलाह जे तवकल ते निकिरी पार करे वियासीं। पोइ हिकु जॻह ते भाउ गाॾी रोकी अची ॾिसूंसीं आया किथां आहियूं, यकीन कयो असां हीअं जेको वियासीं पिए न, असीं उहो मथे पिए वियासीं, त असांखे एॾी ख़बर न हुई। ख़ैर जॾहिं असां गाॾी मां लही ॾिठो न, असीं एतिरो मथे हुआसीं जो अगरि जेको असां हीअं करे वञूं पिया, अगरि थोरी बि गाॾी हिन पासे वञी आहे न, ॿिए पासे खाई हुई, असीं वञी सभु किरूं हा, थियूं था शहीद सभु, रमज़ान हो, लेकिन ख़ैर अलाह जा करम थी विया, बची वियासीं, असां उहो रस्तो पार करे वियासीं। ख़ैर अबू जो उमिरो ॾाढो ॾुखियो थियो, वीचारे खे फ़ालिज थी वियो हो। ॾाढे ॾुखे नमूने असां पंहिंजो मके पहुतासीं। पहिरीं मके पहुतासीं, असां हुते उमिरो वग़ैरह कयो। हाणे अबू जी कंडीशन ॾिसी असांजी हिमत न थी त पोइ हाणे मदीने बि वञूं, त असांजो बसि हिते असां कयो, न बि साईं रोज़ो नेक्स्ट टाइम ॾिसंदासीं, असीं हींअर वञूं था, वापसि था वञूं, रियाज़ था वञूं। त असीं हुतां निकितासीं। मूंखे यादि हो ईद जो ॾींहुं बि हुयो, ईद जो ॾींहुं बि हुयो, त रोड रस्ता सुनसान से माण्हू हुआ, रोडनि ते थोरा घणा निमाज़ वग़ैरह थी हुई जेको बि। हाणे असीं निकिरूं, मुंहिंजे वॾे भाउ जी ॾाढी दिलि हुई त न यार आया आहियूं त असीं वञूं, मदीने बि वञूं, पर अबू जी कंडीशन ॾिसी कंहिंजी हिमत न थी निकिरण जी, त वञूं। पर ख़ैर असां सां बि इहो ई सीन थियो जेको हींअर मां ही हाजी जो ॾिठो।
त मूंखे हुन ते यादि आयो त असीं यकीन कयो असांजी गाॾी घुमंदी रही असीं मदीने मां ॿाहिरि निकिरी न पिया सघूं। मतिलबु भाउ खे नओं माण्हू हुनखे नंढो पोइ इलाही नंढो, मुंहिंजो भाउ हुनखे 15-16 सालनि जो, इलाही नंढो हो। उनखे रस्तो बि सम्झ में न पियो अचे, निकिरूं की असीं निकिरूं, असीं वापसि उन जॻह ते जो त असीं निकिरूं। पोइ अबू चयो भला हलूं था रोज़े ते ज़ियारत करे पोइ था निकिरूं। पोइ यकीन कयो असां ज़ियारत कई आहे, असां नबी जो रोज़े ते विया, हुते पहुची मुंहिंजो पापा ॾाढो रुलो। कुझु शयूं वाक़ई अहिड़ा आहिनि जेके वाक़ई तव्हां कयो, ॿुधायो, यादि कयो त वार कंडाजी था वञनि ऐं अलाह ते जेको यकीन आहे न उहो वधी थो वञे। सो ख़ैर असां उहो उमिरो कयो, असां नबी जी रोज़े ते वियासीं, असां उहा ज़ियारत कई नबी साईं जी। उन खां पोइ असांखे रस्तो मिलियो, उन खां पोइ असीं निकितासीं हुतां पंहिंजे रियाज़ अचण जे लाइ। ऐं अञा असां पहुता बि कोन हुआसीं, असीं रियाज़ कोन पहुतासीं अञा, ज़रा ॾह वॾो रस्तो हो। हिकिड़ो ॿियो असां सां इहो वाक़ियो थियो जो एतिरो रस्ते ते मींहुं वसियो, एतिरो मींहुं वसियो जो यकीन कयो का शइ नज़र न पई अचे। उते बि इहो ई थियो, कंहिं महिल मुंहिंजो वॾो भाउ गाॾी पियो हलाए, कंहिं महिल नंढो भाउ गाॾी पियो हलाए, ऐं ॿिन्हिनि सां गॾु अॻियां जो मींहुं बाबा सां गॾु पुठियां वेठी हुई। त रस्ते ते एतिरो मींहुं, असीं हाईवे ते हुआसीं, उते बि असां गाॾियुनि खे फॉलो कंदा पिया वञूं, पर एतिरो पाणी जो असांखे ईअं पियो लॻे असां जेके टायर आहिनि न कार जा उहे सिर्फ़ु पाणी जे अंदरि आहिनि। असांजी गाॾी जहिड़ो हले ई न पियो, मुंहिंजे भाउ खां हले न पई गाॾी, नंढो बि हुयो। असां गाॾियुनि खे फॉलो करे करे वञूं पिया, लेकिन आख़िर में हुनजी बस थी वई। त चयऊं गाॾी न पियो हलाए सघां, इलाही अंधेरो आहे ऐं एॾो मींहुं जो जहिड़ो पाणी जो बाल्टियूं भरे भरे केरु हारे पियो न, ईअं पंहिंजो फील पियो। त पोइ हुन साइड में करे गाॾी हुन बीहारे छॾी कुझु टाइम जे लाइ, थोरो मींहुं घटि थिए पोइ असीं निकिरूं, जो असांखे कुझु नज़र कोन पियो आयो, का गाॾी न, का शइ न, कुझु बि न। उहो बि असीं कीअं उहो टाइम पूरो असां पार करे कीअं असीं बसि पोइ मूंखे यादि आहे कीअं ॾुखियो, असां ॾाढो उमिरो असांजो ॾुखियो थियो, रमज़ान में थियो पर ॾाढो ॾुखियो थियो। इहो करे बसि अलाह जे तवकल ते करे असीं अची घर पहुतासीं। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ बसि त बाबा बि सही थी वियो, अलाह जा करम थिया, न को का इलाजु करायोसीं उनजो बाबा जो, न को अहिड़ी का मेडिसिन वरिती, लेकिन पाण ठीकु बि थी विया। त इहो हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो हो त मां चयो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कयां पंहिंजो। त ॾिसो वाक़ई ईअं मौज़ा थियनि था ऐं अलाह जी मदद किथां थी अचे, कीअं थी अचे, असीं सोचे बि नथा सघूं। मूंसां त अहिड़ा इलाही वाक़िया मुंहिंजी पंहिंजी ज़ात सां इलाही थिया आहिनि, शोबिज़ जे टाइम, शादी जे टाइम, अञा ताईं बि। हिकिड़ो हींअर कुझु ॾींहं पहिरियां तव्हांखे ॿुधायां थी, शायदि 15-20 ॾींहं पहिरीं जा तव्हांखे ॻाल्हि थी ॿुधायां। तव्हां हिते ॾिसंदा आहियो, तव्हां हिते अकेले, मुंहिंजो हस्बैंड कुवैत में हूंदा आहिनि, आउं हिते अकेली रहंदी आहियां। त हर शइ मैनेज करणु सम टाइम मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। ॿारनि खे वठी अचो, छॾे अचो, उन्हनि लाइ हिते हलाल जो मसइलो आहे असांखे, त हर का शइ ॿारनि खे घर में ठाहे ॾींदी आहियां। घर जा कम जो हिते नौकर चाकर बि न आहिनि, सभु शइ पाण करणी थी पवनि। घर जा कम, ग्रोसरी कयो, भाउ खां जेतिरी थींदी आहे, भाउ वीचारो हेल्प कंदो आहे मुंहिंजी, जिते आउं फासींदी आहियां पंहिंजे भाउ खे ई चवंदी आहियां त अचो भई हाणे थोरी हेल्प कराए छॾियो। पर मोस्टली जेको आहे त मूंखे पंहिंजा सभु कम पाण करणा पवंदा आहिनि। त उन में आउं जेको व्लॉगिंग कयां थी न, मां पंहिंजे दिलि सां थी कयां, मूंखे का पैसे जी लालच कोन्हे ऐं न को पहिरीं ॿुधाए चुकी आहियां त मूंखे के पैसा वैसा कोन मिलंदा आहिनि, चाहे फेसबुक हुजे, टिकटॉक हुजे, चाहे यूट्यूब हुजे। इनको मुंहिंजा एतिरा फॉलोवर्स बि न आहिनि ऐं पंहिंजो एतिरा व्यूज़ वग़ैरह बि न आहिनि। त कुझु टाइम पहिरीं, 15 ॾींहं खनि पहिरीं, त मां पंहिंजे हस्बैंड खे चयो, मूंखे इलाही स्ट्रेस थी वियो आहे, हर टाइम सोचां थी हाणे कहिड़ी वीडियो अपलोड कयां, इनको ऑडियंस जी ख़बर कोन्हे, कंहिंखे पंहिंजो डेली व्लॉग वणनि था, कंहिंखे मुंहिंजी कचेरियूं वणनि थियूं, कंहिंखे छा थो वणे, कंहिंखे छा पियो वणे। सो ख़ैर मूं चयो बेज़ार थी थियां, इलाही पोइ दिमाग़ में इहे शयूं हलनि पियूं, ॿारनि खे टाइम ॾियणु थोरो ॾुखियो थी थो पवे, जो ॿार में थोरा आहिनि बि शरारती, ॿई भाइर ॾाढो मूंखे तंग कंदा आहिनि, ज़ैदी हमज़ा। सो मुंहिंजो मां छॾी थी ॾियां, इन करे मुंहिंजो एतिरा माण्हू अचनि बि कोन पिया, ऐं मूंखे थोरो पोइ ईअं ॾुख बि थिए थो, इनको ॾाढी महिनत लॻंदी आहे, ख़ासि करे मूं जहिड़े माण्हू लाइ जेको अकेलो हर का शइ करे वेठो। ऐं व्लॉग ठाहिण खां पोइ मूंखे एडिटिंग पाण करणी पवंदी आहे, जेके असली मोबाइल ते कंदी आहियां, ऐं मोबाइल एतिरी नंढड़ी स्क्रीन ॾाढी ॾुखी थींदी आहे मूंखे रिकॉर्ड वग़ैरह एडिटिंग करण में। त एडिटिंग वग़ैरह करियो, रिकॉर्डिंग कयो, त इलाही मतिलबु महिनत वारो कमु आहे इहो। त मां हस्बैंड खे चयो, मुंहिंजो माण्हू बि कोन्हनि, पूरे ॾींहं में वञी को 2 ॾींहंनि में वञी को 100-150 माण्हू मुंहिंजी ॾिसनि था, मुंहिंजी महिनत हुन खां डबल थी लॻे। त मुंहिंजो बसि आउं छॾे थी ॾियां, मतिलबु हिकु तरह सां नंढड़ी जे चइजे न, हालांकि
अल्लाह जा करम आहिनि मुंहिंजे मथां, एतिरा करम आऊं चवंदी आहियां त क़ाबिल बि कोन आहियां जेतिरो मुंहिंजे रब मूंखे नवाज़ियो आहे, ऐं इन क़ाबिल बिल्कुलु बि कोन आहियां। पर आउं मायूस कोन थींदी आहियां अल्लाह जी ज़ात खां कंहिं ॻाल्हि में न, चाहे मूंखे काश दुआ कई मुंहिंजी क़बूल थी न थी, को ॾुखियो वक़्तु आयो, का मूंखे तकलीफ़ पहुती, मूं कॾहिं रब सां शिकायत न आहे की मूंखे शिकायत करणु ईंदी न आहे, रब खां त बिल्कुलु बि न आहे करणु ईंदी। चवणु चवंदी मूंखे अलाह साईं नवाज़ियो एतिरो आहे त आउं छा कहिड़े मुंहं सां अलाह साईं सां का शिकायत कयां त अलाह साईं ॾिसो मूंसां हीअ थी वियो हू थी वियो। पर मुंहिंजी नंढड़ी हिकिड़ी दिलि में मायूसी थी यार एॾी महिनत कयां थी, मुंहिंजो व्लॉग त केरु ॾिसे कोन थो, त मुंहिंजो बसि आउं फेसबुक खे बि छॾे थी ॾियां, व्लॉग बि छॾे थी ॾियां। पर हिकिड़ी वीडियो मुंहिंजी हली वई पंहिंजे हिन ते यूट्यूब ते, जेको मूं शेयर पढ़ियो, जेको इलाही माण्हू जो त पंहिंजो भिटाई साईं जो कोन्हे, उहो शेयर मुंहिंजो तमामु घणो हली वियो। कीअं हलियो ख़बर न, माण्हू खे शेयर कयो, एतिरो शेयर थियो उहो, एतिरो वियो जो उन खां पोइ माण्हुनि खे ख़बर पई त भई हिन गुल ज़िंदा आहे। इलाही माण्हू मूंखे लॻो तव्हां ज़िंदा आहियो, त मुंहिंजो मरी वई हुअसि चओ ज़िंदा थींदसि। सो ख़ैर, त उन खां पोइ माण्हू मुंहिंजे हिन ते फेसबुक ते बि इलाही माण्हू आया, उतां उन्हनि ॾिसी मुंहिंजे यूट्यूब ते आया। त हाणे माशाल्लाह माशाल्लाह मतिलबु 15 ॾींहंनि जे अंदरि 1000 ताईं माण्हुनि मूंखे फॉलो कयो आहे यूट्यूब ते, जेकी सुठी अचीवमेंट आहे। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी हिन ॻाल्हि जी। त उन ॻाल्हि ते बि यकीन कयो मुंहिंजे अख मां ॻोढ़ा निकिरिया। मौला साईं खे चयो बसि हल्की मायूसी आई हुई दिलि में, त बसि आउं सभु शयूं छॾे थी ॾियां। ऐं मूंखे स्ट्रेस बि थिए थो त आउं छा रिकॉर्डिंग कयां, कीअं कयां, ऐं कीअं मूंखे पंहिंजो अलाह साईं मूंखे चयो मायूस न थी, अलाह जी एॾी वॾी ज़ात वेठी आहे, मायूसी छा जी। सो वरी मूंखे हिकिड़ी एनर्जी मिले थी न, तव्हां मूंखे पसंदि कयो था, तव्हां मुंहिंजा व्लॉग ॾिसो था, मूंखे सुठा सुठा कमेंट्स कयो था, केतिरा कमेंट्स था अचनि, ऐं सॼो यकीन कयो हिकु हिकु कमेंट पढ़ंदी आहियां ऐं उन्हनि खे जवाबु ॾींदी आहियां। तव्हांखे ख़बर हूंदी जेके मूंखे कनि था, फेसबुक ते थोरो ॾुखियो थी थो वञे, उते इलाही सारा कमेंट्स था अचनि, पर जेके यूट्यूब ते ईंदा आहिनि त हर हिकु कमेंट खे लाज़मी जवाबु ॾींदी आहियां। त ख़ुशी थींदी आहे इहे तव्हां सभिनि सां ॻाल्हाए करे। पर ॻाल्हि थी कयां रब जी, त रब नथो छॾे, तव्हां अलाह साईं ते छॾे ॾिसो, तव्हां ॾिसो तव्हां अलाह ते छॾियो न, अलाह तव्हांखे कोन छॾींदो। ऐं मुंहिंजो हिन ॻाल्हि ते यकीन आहे, ईमान आहे, त असीं किथे बि हुजूं, छा बि करियूं, अलाह जी ज़ात गॾु। ऐं चवंदी आहियां न, इहो न चऊं त बसि हाणे त अलाह आहे, न हाणे अलाह न आहे, पहिरीं असांजो अलाह आहे। पहिरीं दहा, पहिरीं शिकायत अलाह साईं खे ईंदासीं, अलाह साईं हीअ असां सां थियो आहे, हीअ असांखे खपे, हीअ करियो। ॿियो घणो करे त ख़ुदि असांखे सही ॻाल्हि आहे दुआ करणु अचे बि नथी, त दुआ कीअं कबी आहे, दुआ करणु न आहे ईंदी। पर रब खां जॾहिं माण्हू घुरे, रब जी रज़ा घुरे, रज़ा सां गॾु शइ घुरे, ऐं रब जी रज़ा में राज़ी रहिजे, त सभु कम थी था वञनि, ॿेड़ा पार थियो वञनि। सो ख़ैर, मूंखे इहा हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई हुई, त मुंहिंजी दिलि पई थी त आउं तव्हां सां इहा ज़रूरु शेयर कयां। त ॾिसो वाक़ई सही ॻाल्हि आहे, मौज़ा थियनि था, ईअं थियनि था, मूंसां थिया। मुंहिंजे अबू ॿुधायो हो, उहो टाइम ॾाढो सुठो हो, जेको अबू जे टाइम में हो, त मूंखे यादि आहे पोइ असांखे ख़त लिखंदो हो। हालांकि न 2000 स्टार्ट कोन थियो हो जॾहिं अबू वियो। मुंहिंजो अबू तक़रीबन ॿाहिरी लाइफ गुज़ारी आहे, सऊदीया में इलाही टाइम रहियो, पोइ वरी पाकिस्तान वापसि आयो। जॾहिं सेकेंड टाइम अबू वियो 90s में, त 98 99 जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी, त ख़त मोकिलींदो हो, अबू जा ख़त ईंदा हुआ। ऐं उन खां अलावा अबू जी आदत छा हूंदी हुई, पूरी कैसेट रिकॉर्ड, केतिरे टेप रिकॉर्डर हूंदा हुआ, कैसेटूं हूंदियूं हुयूं, त अबू उहो रिकॉर्डिंग करे मोकिलींदो हो। त मूंखे यादि आहे हिकु पहिरियों किसो ॿुधायो हो, उहो बि रमज़ान जो किसो ॿुधायो, त रमज़ान में हुते मोकलूं वग़ैरह थींदियूं आहिनि, त 3 ॾींहंनि जे लाइ माण्हू उमिरि ते पोइ निकिरी वेंदा आहिनि, जेके वेझो रहंदा आहिनि। त अबू का टिकट वग़ैरह हुनजी पंहिंजो बस जी टिकट वग़ैरह वठी रखी हुई, ऐं रमज़ान जो टाइम हो, हुननि जी दिलि हुई त वञूं पंहिंजो ईद उते वञी कयां। पर बस में अबू खे जाइ न मिली, त चई मूं इलाही कोशिशि कई त भई बस में अचणा, पर चई मूंखे धका धुकी लॻी पई हुई, चई मूंखे जॻह न मिली, चई ऐं वञी वेही रहियसि ॿाहिरि। ऐं मूं अलाह सां शिकायत कई, मुंहिंजी दिलि आहे अचण जी, ऐं अची कोन पियो सघां, तूं ई को रस्तो कढ, मूंखे अचिणो आहे, मूंखे उमिरो करिणो आहे, त ईद करणी आहे। त उते बि अबू जो त इतफ़ाक़ सां बस में हिकिड़े माण्हू कोन आयो, छा थियो आहे ख़बर न लही। हाणे तव्हांखे किसा थी ॿुधायांव बि, त उन्हनि पोइ अबू खे कॉल कई, चई अचो पंहिंजो बस में जॻह, तव्हां अचो। त अगरि असां अलाह साईं जा महिमान थियूं था, अलाह जे रसूल जा महिमान थियूं था, त कीअं असांखे पंहिंजो पुठी मिलंदी उन्हनि जी तरफ़ां, उहो त ज़ाहिर असांजा कम त थींदा। रुगो ॻाल्हि आहे सॼी यकीन जी ऐं हुजत जी, त असांजी अलाह साईं सां हुजत कीअं आहे, असांजो अलाह साईं सां कनेक्शन कीअं आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे, अलाह साईं सां कनेक्शन सभिनीनि जा डिफरेंट आहिनि। त बसि मूंखे इहो हो, त ऐं कुझु ॻाल्हियूं पंहिंजियूं तव्हां सां शेयर कयां, त ॾिसो ईअं थिए थो। बसि उहा ॻाल्हि आहे सॼी यकीन जी, रब ते यकीन रखो, ऐं अलाह जी ज़ात मां मायूस न थियो। कोई करण वारी ज़ात वरी बि रब जी आहे,
असीं दुनिया में अॼुकल्ह एॾो गुम थी विया आहियूं जो असीं इन शयुनि खे सोचियूं ई कोन था। निमाज़ बि पढ़ूं था, तव्हांखे ख़बर आहे निमाज़ पढ़ूं था हज़ार ख़फ़ा, पंहिंजी अगरि ॻाल्हि कयां निमाज़ में हज़ार ॻाल्हियूं दिमाग़ में पियो हलंदियूं आहिनि। निमाज़ ईअं थी वेंदी आहे त पंहिंजो बसि अलाह क़बूल करे, जेतिरा सजदा कयूं वेठा ॾींहं में, जेतिरा 5 सजदा था कयूं, अलाह सजदा क़बूल करे, असांजी इबादतूं क़बूल करे, असांजी दुआऊं क़बूल करे, ऐं कोशिशि करे दुआऊं में ॿियनि खे यादि ज़रूरु रखंदा कयो। मुंहिंजी दुआ यकीन कयो एॾी वॾी हूंदी आहे जो मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि मम्मा असांजी निमाज़ ख़तम बि थी वई, असां क़ुर बि पढ़ी, तव्हांजी दुआ ख़तमु न थी थिए। मुंहिंजे मथां न बोझ आहे इलाही माण्हुनि जो। मुंहिंजी फ्रेंड्स वग़ैरह केरु चवंदो आहे त भई हिन असां लाइ दुआ कजांइ, यकीन की मां उन्हनि खे बि चवंदी आहियां, तव्हां मूंखे बोझ ॾिनो आहे, तव्हांजा नाला खणी दुआ कंदी आहियां तव्हांजे लाइ निमाज़ में। त दुआऊं पोइ न इलाही वज़ार सभिनि लाइ दुआ करणी थी वई, पंहिंजे लाइ कयो, पंहिंजे हस्बैंड लाइ, पंहिंजे बच्चनि लाइ, पंहिंजे माउ पीउनि जे लाइ, पंहिंजे भाउ भेणनि जे लाइ, पंहिंजे ओड़े पाड़े जे लाइ, ऐं जेके तव्हांजे ॿार रखनि था उन्हनि जे लाइ दुआऊं वॾियूं थी थियूं। न त पंहिंजे ॿारनि खे बि चवंदी आहियां पापा दुआ कयो, जेतिरो थी सघे दुआ कयो, दुआ सां सभु शयूं मटिजी वेंदियूं आहिनि। जेको तव्हांजो चवंदा आहिनि लिखियो बि तव्हांजो कॾहिं कॾहिं चेंज थी वेंदो आहे तव्हांजी दुआउनि सां। त दुआ कयो, अलाह जॻह ॿाॾाईंदा रहो, अलाह कंहिंखे कोन थो छॾे, तव्हां हुजो आउं हुजां, अलाह असां मां कंहिंखे कॾहिं कोन छॾींदो, अकेलो कोन कंदो। सो ख़ैरु पंहिंजो बसि इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं। अलाह जी ज़ात ते ॻाल्हाईंदासीं त मुंहिंजे ख़्याल में ॾींहं ख़तमु थी वेंदा, रातूं ख़तमु थी वेंदियूं। मुंहिंजे रब जी सिफ़त एॾी वॾी आहे, केतिरो से ॻाल्हाईंदासीं असीं ख़तमु थी वेंदासीं, मुंहिंजे रब जूं इहे नेमतूं ख़तमु न थींदियूं असांजे मथां जेके आहिनि। सो ख़ैरु बसि इहा ई ॻाल्हि तव्हां सां करणु जेकी इलाही वॾी ॻाल्हि थी वई, जेको मां ॻाल्हायो आहे बग़ैर सां खैर ॻाल्हायो आहे तव्हां सां, पंहिंजी इहा दिलि जी ॻाल्हि शेयर कई आहे। त मुंहिंजी हिन ॻाल्हि सां, मुंहिंजे हिन यकीन सां अगरि कंहिंजी लाइफ में कोई चेंज अचे थो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी। जो यकीन कयो त तव्हांजी हिन भेण हिना गुल खे अलाह ते बेइंतिहा यकीन आहे, ऐं इन जे करे मुंहिंजा सभु कम यकीन कयो थी वेंदा आहिनि। जो ऐं शिकायत ई न आहियां कंदी अलाह साईं सां, जेको अलाह से ॾिनो अॼु त अलाह से रखियो, मुंहिंजे रब जा अहसान आहिनि मुंहिंजे मथां मुंहिंजे प्यारनि जे मथां। सो चलो पंहिंजो मूंखे इजाज़त ॾियो, ॻाल्हि इलाही वॾी थी वई। इनशा वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अलाह हाफ़िज़।